बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त सर सलीम तोखे पाण ख़बर आहे, तूं पाण सहाफ़ी बि आहे, सम्झई न बा। 137 रुपया हिकिड़े धक में पेट्रोल चढ़ी वियो। हाणे तव्हांखे ख़बर आहे 137 रुपया त फी लीटर चढ़ियो। इन में खाइण पीअण जा शयूं चढ़ी विया, दवाई दरमल चढ़ी वियो, डॉक्टरनि जो फी चढ़ी वियो, स्कूल जो फी चढ़ी वियो, खाइण पीअण जा शयूं चढ़ी विया, गिह चढ़ी वियो, खंडु चढ़ी वियो, माना हर शइ। छो त हे ईअं सम्झो बटण हेठि कंदे सभु बल्ब ऑटोमेटिक हलंदा। ज़ालिम हुकुमरानो, तव्हांखे को ख़ुदा जो मार पवंदो यार। 500 रुपया 600 रुपया मां गरीब माण्हू दिहाड़ी कमाया, 500 जो मां पेट्रोल विझराया यार, 100 रुपए ते घर हलंदो। इंसाफ़ कयो तव्हां पाण। ऐं इलेक्शन जे टाइम ते दर दर अची वॾा क़ुरान मथे ते खणी त असां तव्हांखे हर शइ सस्तो कंदासीं। छा सस्तो कंदो? धूड़ पियो अथव मुंहं में भेणा। अचो न, बीहो न आवाम सां। हाणे असां बीठा आहियूं न आवाम सां। हाँ, असांखे न लालच आहे न का शइ। अचो बीहो न, असांखे त कुझु बि कान्हे। अलाह ऐं अलाह जो रसूल जो सिर्फ़ु नालो आहे असां वटि। हे ग़रीब मिसकीन भेणा, हिननि जे चेहरनि ते मुर्क खसियो अथव, हिननि जे पेट ते इहे हुकुमरान लत ॾिना आहिनि। ख़ुदा जो तव्हांखे को मार पवंदो। जंग लॻो आहे अमेरिका ऐं पंहिंजो इसराइल ऐं पंहिंजो ईरान जो। ऐं महांगो वरी तेल तव्हां कयो आहे। ॾिसण सां बि को तेल महांगो थियो आहे छा? असां त ॾिसण वारा आहियूं। पर ही हिकु महीने अंदरि, हिकु महीने जंग 35 ॾियारा थी विया आहिनि। पहिरियां 100 रुपया, हाणे 137, माना 140 रुपया ॿधो। हिते वधाए छॾींदा आहिनि 2-3 रुपया। 250 रुपया पेट्रोल वधी वियो। छा था सम्झो, जेके जंग ज़दा मुल्क आहिनि उते इहो पेट्रोल वधियो हूंदो? साईं उते बि वधियो आहे, पर जीअं हाणे असां वटि 140 वधियो आहे, हुते सिर्फ़ु 5 रुपया वधंदो। 5 रुपया वधंदो। हालांकि उहो मुल्क वेझा आहिनि, असां त परे आहियूं। वेझा वारे मुल्कनि में 5 रुपया वधे, असां वटि 150 रुपया 250 रुपया वधे। ख़ुदा जो को मार पवेव। इमरान ख़ान बेर भेड़ा लालो पठाण के सलाम आहे। लाले पठाण के सलाम आहे भेड़ा। महांगो पेट्रोल हूंदे बि 140 रुपया ॾे पोइ उहो नाकारा हुयो, यहूदी हुयो, हुकूमत हलाइण हुनखे न पियो अचे, बेकार गर्दगी हुयो। ऐं तव्हां सभु माना पुराणा सियासतदान, खड़पील सियासतदान तव्हां आया हो, तजुर्बेकार बि आयो हर शइ, पोइ बि असांखे 500 रुपया पेट्रोल तव्हां ॾियो था फी लीटर। तव्हांखे हैफ़ आहे। ख़ुदा जो को तव्हांखे मार पवंदो। अवाम जो बदवाऊ तव्हांखे न छॾींदा। इनशाला ख़ुदा कंदो अहिड़ो बीमारी जे वर चढ़ी वेंदो न, तव्हांजो पोयों नसुल बि यादि कंदा। तव्हांखे छा रुली त असां वियासीं बाबा, असांजे पेट ते लत आयो आहे। हाणे 200-300 रुपए में असां छा कयूं? 500 जो पेट्रोल विझरायूं, 300 रुपया बच्चनि खे ॾियूं, डॉक्टरनि जो कयूं, घर जो कयूं। बच्चनि जी तालीम हर शइ